अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नौशरो फेरोज़ जे वकीलनि जो DSP एजाज़ मेमण ख़िलाफ़ इम्तियाज़ मेमण ऐं शेर मोहम्मद उॼण जी क़यादत में सेशन कोर्ट जे गेट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त सैयद ज़ाहिद अली शाह वकील खे हिरासमेंट करे रहियो आहे ऐं मोहम्मद बिन क़ासिम जे दौर जे क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करणु चाहे थो। क़ब्रूं मिसमार कराए रहियो आहे, जंहिं ते हुननि चयो त क़ब्रिस्तान मां कब्ज़ो हटायो वञे, न त ॿी सूरत में धरणे जी काल ॾिनी वेंदी। एंटी इंक्रोचमेंट सेल मलीर में PTI जे रहनुमा हलीम आदिल शेख जे नाजाइज़ कब्ज़ो करे अॼुकल्ह फार्म हाउस खे ड्राहे पटु करे छॾियो। अॻूणे सूबाई वज़ीर तालीम पीपल्स पार्टीअ जे मौजूदा MPA ऐं ॾाहिरी कबीले जे चीफ सरदार खान मोहम्मद ॾाहिरी पीपल्स पार्टीअ जे अॻूणे MPA डॉक्टर बहादुर ॾाहिरीअ जी रहाइशगाह ते पुलिस चढ़ाई ऐं ॿेले खाते पारां दाख़िल करायल जड़तू केस दाख़िल थियण वारे अमल ख़िलाफ़ मनाड़ो शहर में मुकमल शटर बंद हड़ताल, समूरा कारोबार बंदि, समय माण्हुनि जो प्रेस क्लब मनाड़ो अॻियां मोरो बांधी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो वियो। नवाबशाह जे शहर में थैलेसमिया जे ॿारनि खे रत जो अतियो ॾियण जो सिलसिलो जारी आहे, जंहिं में डिस्ट्रिक्ट बार नवाबशाह जे वकीलनि जनरल सेक्रेटरी एडवोकेट अली रज़ा चन्ना, GM ख़ासकेली रहीम लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रत जी कैंप लॻाई वई। पीपल्स पार्टी नसीराबाद डिवीज़न सदर मीर मोहम्मद बिलाल उमरानी, इरशाद अली ऐं ॿियनि सब्ज़ल ख़ान रिंद ऐं नईम अहमद रिंद जे वालिद साहब जे इंतकाल ते ताज़ियत कई। कराची PS 116 बल्दिया टाउन में तहरीक इंसाफ़ जे सिंध असेंबलीअ जे मेंबर शहज़ाद अहवान माज़ूर फ़क़ीरनि खां हर रोज़ जे बुनियाद ते भतो वसूल कंदो रहंदो आहे। भतो न ॾियण जे सूरत में चोर ऐं फुर जे केसनि में पुलिस ज़रिए बदिराइण जूं धमकियूं पिणु ॾींदो आहे, जंहिं ते माज़ूर फ़क़ीर सैयदुल्ला जो वस वारनि खां फौरी एक्शन खणण जी अपील। ये कराची बल्दिया टाउन में एक है जिसका नाम है PTI का MP है, जिसका नाम है मलक शहजाद अवान। भाई साहब, ये हमारा गरीबों से 150 रुपया रोज का हमारा माजूरों से ले रहा है। ये कह रहे अगर तुम लोग हमारे को 150 नहीं दोगे तो हम रेंजर्स और पुलिस को बुलाएंगे और उनको बोलेंगे ये चोर है या ये डिकेट है या दहशतगर्द है। हम लोगों का ये मतलब ये है कि हम लोगों को ये ब्लैकमेल में करना चाह रहे हैं। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।